अस्सलाम वालेकुम। आबादगार दोस्तों, कल टियों ॾींहं तव्हां सां ॻाल्हि कई थी त असां तव्हांखे काटन जी पोखी जे हवाले सां ॿ वीडियोस ठाहींदासीं। हिकिड़ी ठाहींदासीं वीडियो त नाड़ी जे हवाले सां जेका असां ड्रिलिंग कंदा आहियूं, ऐं हिकिड़ो तरीक़े जेको आहे असांजो डिबलिंग हूंदो आहे। डिबलिंग में हाणे ॿ तरीक़ा हूंदा आहिनि। डिबलिंग जो मतिलबु हूंदो आहे त असां जेका चुंगी लॻाईंदा आहियूं, त उन में हाणे छा आहे त हिकिड़ो आबाद करण सुवाल कयो त साईं चुंगी जेका आहे असां माना सुकीअ में लॻायूं, ख़ुश्क ज़मीन ते चुंगी लॻाए पोइ पाणी ॾियूं, या पहिरियां जेको आहे पाणी ॾेई करे पोइ जेको आहे असां चुंगी लॻायूं। हाणे इन में ॾिसो कुझु शयुनि जो फ़र्क़ु आहे, कुझु शयुनि जो ख़्यालु करिणो पवंदो। हिकिड़ो त मां ही स्टेटस जेको लिखां पियो, कैप्शन लिखां पियो, इहो तव्हां गौर सां पढ़ंदो, ठीकु आहे। वीडियो खे शेयर कंदो जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे असांजी महिनत। उन खां अलावा तव्हां जेको आहे हिन असांजी ॻाल्हि खे गौर सां ॿुधंदो। हाणे जेकॾहिं मिसाल हीअ असांजी चुंगी लॻल आहे, पहिरियां असां मतिलबु जेको आहे हिनखे पाणी ॾिनोसीं। पाणी अहिड़े तरीक़े सां ॾींदासीं जेको सुठे नमूने सां असांजी ज़मीन पाणी खणी वञे। मिसाल खीरा ई ठाहियासीं असां, खीरनि ठाहिण खां पोइ जेको आहे असां हिनखे पाणी ॾिनोसीं। पाणी ॾियण खां पोइ असां छा कंदासीं त माना अहिड़ो पाणी ॾींदासीं जीअं ॿनी असांजी कलाक सवा खां पोइ जो थोरो घणो पाणी थी वञे त उहो पाणी जो निशान थी वेंदो आहे। मिसाल हीअ जीअं त मिसाल हिते पाणी ॾिनोसीं, पाणी जो निशान थी वियो, ठीकु आहे। वरी थोरो पाणी ॾींदासीं जीअं असां चुंगी लॻाइण टाइम ते पाणी मतिलबु जेका असां पाणी में चुंगी लॻाईंदासीं, या ईअं खणी चऊं त पाणी ॾेई करे चुंगी लॻाईंदासीं, त उहो असां ॿिज माना 24 कलाक या 12 कलाक 8 कलाक पोइ भिॼाए रखंदासीं। इन में छा थींदो आहे त इन में वॾे में वॾा ख़दशा इहे हूंदा आहिनि। पाणी ॾेई करे चुंगी लॻाइण सां असांजा गंद गाह असांजे ॿूटे सां गॾु फुटंदा आहिनि, ठीकु आहे। इन में माना गंद गाह वधीक फुटण जा चांसिस हूंदा आहिनि, पर इन में जर्मिनेशन सुठी थींदी आहे, इन में फोटड़ सुठो थींदो आहे, ऐं असांजो जेको आहे माना टाइम ज़्यादा लॻंदो आहे असांखे, ठीकु आहे। जेकॾहिं मिसाल पाण बग़ैर पाणी जे चुंगी जी ॻाल्हि कयूं त असांखे उन में टाइम घटि लॻंदो आहे। मिसाल त हाणे असांजो जेकॾहिं पाणी अचे थो, सुभाणे परीहं अचे थो पाणी, असांजा खीरा निकिता पिया आहिनि, असां चुंगी वारो कमु पहिरियां करे छॾियोसीं, ठीकु आहे। माना चुंगी वारो कमु पहिरियां करे छॾियोसीं, ऐं उन में छा थींदो, जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि अंदरि असां पाणी न ॾिनोसीं त असांजा उहे ॿिज असांजो ख़राबु थी सघे थो। इन ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखंदासीं। जॾहिं बि सुकी में लॻाईंदासीं असां ॿिज, उहो असांजो ॿिज बिल्कुलु ख़ुश्क हूंदो, या उनखे पाण सीड ट्रीटमेंट कंदासीं। छाकाणि त हींअर जेका ॿूटनि जी हालति तव्हां ॾिसो पिया था त हींअर ॿूटनि में माना थ्रिप्स जो तमामु घणो अटैक आहे, ठीकु आहे न। ऐं मिसाल जेकॾहिं असां सीड ट्रीटमेंट कंदासीं त कुझु न कुझु असांजो बचाव थींदो। ॿियो हिकिड़ो आबादगार सुवाल कयो, साईं जॾहिं असांजो ॿूटो निकिरे थो त उहो असांजे ॿूटे में माना साओ न हूंदो आहे। उहो ॿूटे जा पहिरियां पन जेके हूंदा आहिनि उहे असांजा पीला हूंदा आहिनि। उनखे असां छा चवंदा आहियूं, जो ॿूटो जॾहिं माना शुरू में निकिरे थो उनखे नाइट्रोजन जी कमी हूंदी आहे न, ठीकु आहे। नाइट्रोजन जी, ऐं ॿियो हुन जा काटलीडान्स हिकिड़ा हूंदा आहिनि, मतिलबु जेके शुरूआती पत्ता हूंदा आहिनि, उहे जेके आहिनि मतिलबु उन्हनि खे ज़मीन मां बि घटि थी मिले नाइट्रोजन, ऐं जॾहिं हू थोरा मथे थींदा आहिनि त आस्ते आस्ते असां हुननि खे सिजी रोशनी मां या असांजे माहौल मां नाइट्रोजन खणंदा आहिनि त उहे असांजा सावा थी वेंदा आहिनि। इन में परेशानी थियण जी ज़रूरत कोन्हे को। परेशानी कहिड़ी आहे, थ्रिप्स वारी परेशानी आहे। बहरहाल पाण पंहिंजो टॉपिक क्लियर कंदासीं, कोशिशि कंदासीं त जेको आहे तव्हांखे क्लियर कयूं। इंटरनेशनल लेवल ते सुकी वारी जेका आहे चुंगी कामयाबु आहे, ऐं उनखे रिकमेंडेशन कयो थो वञे। उन में असांजो टाइम बि बचे थो, उन में असांजो गंद गाह बि घटि था थियनि, उन में असांजो जेको आहे लेबर चार्जिस ऐं ख़र्चो बि घटि थो थिए। इहे 3 फ़ाइदा आहिनि। ऐं हुन में जेको आहे असांजा जर्मिनेशन सुठी थी थिए, पर टाइम वधीक थो लॻे, लेबर चार्जिस ज़्यादा था लॻनि। इन्हनि सभिनी शयुनि जो असांखे ख़्यालु करिणो पवंदो। आबादगार दोस्तों, तव्हां ॿुधायो, छाकाणि त असांजो तजुर्बो कोन्हे को, ग्राउंड रियलिटी आबादगारनि जी हूंदी। असां कुझु शयूं तव्हांखे ॿुधायूं, हाणे कुझु शयूं तव्हां असांखे ॿुधाईंदव त तव्हां कहिड़े तरीक़ेकार खे रिकमेंड कयो था, तव्हां कहिड़े तरीक़े सां वण पोखिया आहिनि, सीड रेट तव्हां छा ॾिनो आहे, ऐं असां तव्हांखे जेको आहे ॿुधायो आहे, जेके तरीक़े ॿुधाया त उन में तव्हांखे कहिड़ी ॼाण मिले थी, आया तव्हांखे फ़ाइदो थिए थो या कोन थो थिए। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। उमेद आहे वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो में तव्हांजा के सुवाल हूंदा त असां बिल्कुलु तव्हांखे जवाबु ॾींदासीं। ऐं असां हिकिड़ी नंढी कोशिशि कई आहे, ऐं उमेद आहे तव्हांखे इहा असांजी कोशिशि पसंदि आई हूंदी।
हाणे तव्हां असां सां कचहरी लाज़मी कजो, वीडियो खे कमेंट ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।